उस्ताद अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। खुशा खुशा बाथरूम में दरने चाकी तुझा बाथरूम में अदर तैयार हुई चलो पानी ला रहलन पी के चओ त सुभाणे बस खणाए वने अची बस ठीक आ तू हल जेको ॾिस त भेण मुंहिंजे गीतीअ में मुंहिंजे जजन जो चाचो मुंहिंजे जजन जो चाचो हिते जेको आहे हिकिड़ो ॼणो कारीगर धोखो ॾेई हलिया था वञनि हिते जेको अचे थो मुंहिंजे गीतीअ थो पए मुंहिंजो चाचो भेण मथे जा तूं त हेलो अस्सलाम वालेकुम उस्ताद। अली रे तूं बि रहिलो हैं जा बाबो भाई हाणे असांजे पलंग जल्दी कढी ॾियो न हाणे फिलाणी तारीख़ असांजी शादी आहे। अबो रे यार असल में तो वारो पलंग जी माप माखों वई गुम थी हाणे मां पहिरीं राति फ़ोन कई हुन चयो त बाबा उस्ताद जेको आहे जंहिं माप ते पुराणो पलंग ठाहियो हुई उहो ई ठाहे ॾे हाणे हे तो वारो ई कमु कयां थो हे पलंग जी ॾिसे थो हे मां हाणे असांखे हिकिड़ो टाइम ॾियो उस्ताद जीअं असां मोटो न वरी। अरे यार मां कहिड़ो पंहिंजो मुंहुं काथो मलियां ॿुधाए त सही न तूं त बसि भॻो पीतो आहे मुंहिंजी शादी मुंहिंजी असां बि तव्हांखे पैसा ॾेई आयासीं तव्हां पाण टाइम ॾिनो अथव हिन ॾींहं ते ईंजो हिन में अञा असांजो कसूर अली रे पैसा जेको ॾिस त पैसा ॾेई वञा पैसा ॾियण को मां पाण खीसे में थो रखां पैसा मां पंहिंजे खीसे में थो रखां हेॾो हेॾी महांगी काठीअ जी तव्हां फरमाइश कई आहे त साईं असांखे पुराणी सुखल काठीअ मां कमु करे ॾे उहे सुखल काठीअ जो कमु मुफ़्त में त न थींदो नी मुफ़्त में साईं तव्हां मुफ़्त में नथा कयो नी तव्हां पाण चयो आहे फिलाणी तारीख़ ई जंहिं असां तव्हांखे ॾींदा हुआसीं हाणे पहिरीं तारीख़ तव्हां चयो मां पहिरीं तारीख़ आयुमि। अरे यार हाणे शादी कॾहिं अथव असांजी बसि माना 2-3 ॾींहं पिया आहिनि सर बाक़ी असांजी शादीअ में पोइ खणी घोट खे हाली संदुल ते थो मारजो ठहियो संदुल जो सुभाणे संदुल ते नथो मार बराडर छा लाइ हिनो पलंग जो पोइ हाणे छा कयूं हाणे ॿुधाए तूं ॿुधाए छा कयां हाणे बसि असांखे हिकिड़ी तारीख़ ॾियो तूं ईअं कर शादीअ जी तारीख़ थोरी पोइ ते कर हलो असां पोइ ते कई रे तव्हां पंहिंजी हिकिड़े तूं ईअं कर परीहं अचिजांइ बसि परीहं अचिजांइ 6:45 बजे इंशाअल्लाह ताला दुकान हा परीहं सूमरु आहे नी परीहं सूमरु आहे न तूं सूमरु ॾींहुं 5:45 बजे अचिजांइ जे दुकानु खुलियलु हूंदो त हाज़ुर इंशाअल्लाह हथ ॿधी तोखे मां बेद ठाहे ॾींदुमि जे दुकानु बंदि हूंदो त पोइ भाऊ पियो भाॻ पोइ खणी खत ते ई सुम्हारजोसि ठीकु आहे बसि अलाह भलाई कंदो हल न जी कर